डियर व्यूअर्स, अस्सलाम वालेकुम। मैं मुख्तियार अब्बासी हाँ। सिंध तरक्की पसंद पार्टी जो मरकज़ी सेक्रेटरी जनरल है हैदर मला असांजो कुछ ॾींहंनि खां वठी मंशियात जे ख़िलाफ़ ख़ासि करे गुटको सोपारी जेको ज़हर आहे जेको सरेआम मांडनि ते खपाए थो वञे, जंहिंजे ख़िलाफ़ सिंध गवर्नमेंट असेंबली में कानून बि पास कयो आहे, पर उन कानून ते को बि अमल नथो थिए ऐं सरेआम जेको आहे सो रिश्वत जी बाज़ार गरम आहे। त उन दोस्त पंहिंजो उन सिस्टम के खिलाफ़ ऐं उन करप्शन के खिलाफ़ मुहिम हलाई आहे। मूंखे पाण ज़हन में आयो त छो न इन खे गॾियल आवाज़ सॼी सिंध जो आवाज़ करे पेश कजे। हिन गुटके ऐं ज़हरीले सोपारियुनि ते जेका आहे सा उन ते कंट्रोल खपाइण ते कंट्रोल नथो थिए। इन मां तव्हां अंदाज़ो लगाए सघो था त असांजा हुक्मरान ऐं सिंध जा जेके ही करप्ट कामोरा आहिनि, उन खां सवाइ जेके लॉ एंड फोर्सिस एजेंसियूं आहिनि, उहे केतिरी तव्हां सम्झो था त केतिरो सिंध सां सिंसियर हूंदा। ही ज़हर आहे, हिकु ज़हर जेको आहे सो सरेआम असांजो आईंदह नस्ल खे आस्ते आस्ते स्लो पॉइज़न करे ऐं उनखे मारे पियो, क़त्ल पियो करे। ऐं तव्हां ख़ासि करे जेको आहे सो ठटो बदीन टंडो मोहम्मद खान इन सांगड़, मतिलबु हाणे त सॼी सिंध जो हर उहो ज़िलो जेको आहे शहर उहो नाहे रहियो जिथे सरेआम इहो ज़हर ईअं बाक़ाइदे खपे थो ऐं किरोड़नि अरबनि जो कारोबार थिए थो ऐं एसएचओ ऐं उन्हनि खे लखे रुपया जेको आहे सो उनजे मुद में मिलनि था। त ही हिकु पंहिंजो जेको स्टेटस आहे हैदर मला जो, मां उन तां जेको आहे सो खयो आहे। उन ॾाढो हिकिड़ो सुठो लिखियो आहे त सिंध खे मंशियात जी मंडी बणायो वियो आहे। ग्राहक असांजो सिंधी नौजवान ऐं वापारी उहे केरु आहिनि? उहे वापारियुनि खे सालनि खां रियासती इदारनि जी सरपरस्ती हासिल आहे। जीअं सिंध जा नौजवान जेकी सिंध खे संवारे सघण जी सघ रखनि था, उहे नशे जी हालत में ज़िंदा हूंदे बि मुर्दनि जहिड़ा हुजनि, उहे मुस्बत तब्दीली लाइ को किरदारु अदा न करे सघनि। ही असांजे वतन जे वसीलनि जी फुरलुट जारी रखंदा अचनि। उन करे मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ एसटीपी जी तहरीक खे सिंध जे ख़ुशहाल मुस्तक़बिल ऐं पायदार तरक़ीअ जे पस मंज़र में ॾिसण जी ज़रूरत आहे। हैदर मला जो ही स्टेटस आहे, मां उन तां खयो आहे ऐं हुनखे मां वीडियो जी शिकिल ॾिनी आहे। तव्हां दोस्तनि खे रुॻो एतिरो अर्ज़ु आहे त हिन वीडियो खे घणे में घणो शेयर कंदा। ऐं ॿियो स्टेटस आहे उहो इहो आहे त मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ अचो त हिन तहरीक खे जेको आहे सो वधीक कामयाबु बनायूं ऐं सिंध में असांजा जेकी बि सियासी कारकुन आहिनि, मां कंहिं बि हिकिड़ी पार्टीअ जो न, पर सिंध जे समूरनि उन्हनि घण घुरनि सियासी कारकुननि खे इहा अपील कंदुसि त हू जेको आहे सो बेखौफ़ थी हिमत ऐं गैरतमंद ऐं बहादुरीअ सां हिन ज़हर जो जेको आहे सो मुक़ाबिलो कनि। ॿियो कुझु बि न करे सघनि त घटि में घटि हर शहर में उन्हनि विकिरे वारनि ऐं विकिरे ऐं सप्लाई कंदड़नि जूं लिस्टूं ठाहे दिल्ली इंतिज़ामिया कुझु तहर कोन वठंदी, पर पोइ बि उन ते प्रेशर कजे ऐं असांजो प्रेशर अवाम आहे। उहे लिस्टूं जेका सो उहे फोटो कॉपी कराए शहर में खपराइजनि ऐं सिंध जी अक्सरियत जेका आहे इन ज़हर जे ख़िलाफ़ आहे। सिंध जो हर सुलझल सम्झल माण्हू इन ज़हर खे बंदि कराइणु चाहे थो। हर नौजवान जो पीउ भाउ ऐं उन जा ख़ानदान जा वॾा हिन ज़हर जे ख़िलाफ़ जेको आहे सो उथी बीहण लाइ तयारु आहिनि। केतिरा ई मूं एतिरा ई वॾा ॾिठा आहिनि जेकी चवनि था साईं ख़ुदा जे वास्ते हिन ज़हर खे बंदि करायो, असांजा बचा असांजा आईंदह नस्ल तबाह थी वेंदो। तंहिंजे करे मां एतिरो रुॻो चवां थो त असांजा सिंध जा जेकी बि सियासी कारकुन आहिनि उहे ॿियो कुझु बि न कनि, रुॻो उन्हनि जूं लिस्टूं ठाहे जेकी विकिरो कनि था ऐं जेके मांडी वारा विकिरो करे खपाइनि था, रुॻो उन्हनि जूं लिस्टूं ठाहे ऐं उहे जेको आहे सो 50, 100, 200 कापियूं कराए, उन जूं फोटो कापियूं कराए ऐं फेसबुक आहे उन ते सोशल मीडिया जो ज़रियो आहे उन ते रुॻो अपलोड कनि ऐं उन खां पोइ प्रेशर डेवलप कनि। इहो ॿियो कुझु बि न कनि, न कंहिंसां ज़ाती दुश्मनी का रखनि, न कंहिं ते को वञी हला कनि, न वरी कंहिंखे को मार कुट कनि। रुॻो एतिरो कमु कनि जो उहे लिस्टूं छपराए ऐं माण्हुनि में विरहाइनि। अवाम इन जो उथी पाण मुक़ाबिलो कंदो। उहे
पीउ, उहे भाइर, उहे माइरूं, उहे अमड़ियूं पाण ई इन जो मुक़ाबिलो कंदियूं ऐं हिन इंतिज़ामिया खे सख़्तु प्रेशराइज़ कंदियूं ऐं हिननि हुकुमराननि खे प्रेशराइज़ ही अवाम ई करे सघे थो। अवाम खे हिन मसइले ते उथणु खपे, पंहिंजो आवाज़ बुलंद करणु खपे। अचो त हिन तहरीक में शामिलु थियूं ऐं हिन ज़हर जे ख़िलाफ़ु जेको आहे हिकिड़ी अहिड़ी त मुहिम हलायूं, अहिड़ी त तहरीक हलायूं जो किथे बि जेकॾहिं हीउ ज़हर कंहिंखे बि जुरत नथी जो हीउ ज़हर खपाए सघे। महिरबानी दोस्तो, उमेद आहे त हिन वीडियो खे तव्हां घणे में घणो शेयर कंदा। महिरबानी, थैंक यू।